जी बिल्कुल नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं दौड़ शरीफ़ ॻड़ियसन खे मिलाईंदड़ ॻड़ियसन ब्रांच जे पुल ते। हीउ पुल जेको आहे त ज़ुबून हाल बणिजी वियो आहे। पुल खे मुख़्तलिफ़ हंधनि ते खॾा पइजी विया आहिनि। हीउ पुल जेको आहे त इंतिहाई अहमियत जे हामिल आहे। हिन पुल खां जेको आहे त क्रॉस करे सिंध बलूचिस्तान जा मुख़्तलिफ़ शहर आहिनि, जंहिंमें बाहू खोसो आहे, जंहिंमें RD 44 वारो इलाइक़ो आहे, पावर सनड़ी आशिकाबाद ऐं RD 52 वारा जेके इलाइक़ा आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु नंढा वॾा जेके शहर ऐं ॻोठ आहिनि, उहे हिन रस्ते खां हिन पुल खां गुज़र करे ठुल ऐं जेकाबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सां मिलनि था पिया। हीउ पुल जेको आहे त हिन वक़्तु इंतिहाई ज़बून हाल बणिजी वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते पुल खे जेके आहे खॾा पइजी विया आहिनि। हिन ई पुल खां सिंध बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां लखें टन सारियूं ऐं चांवर, उन खां अलावा ॿियो अनाज जेको आहे त हिन रस्ते सां गुज़र करे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पहुचे थो। रोड्स खाते पारां हिन तरफ़ को बि तवजो न ॾिनो वियो आहे। ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन पुल ते कंहिं बि वक़्तु कंहिं वॾे हादसे जो ख़तरो आहे, जंहिं सबबु रोड्स खाते जे अख़्तियारनि खे घुरिजे त हिन पुल तरफ़ तवजो ॾेई नएं सिरे हिन पुल खे जेके आहे तामीर कराए इलाइक़े वासियुनि जी बेचैनी खे ख़तमु कई वञे। जी।